शमीर खान ही ज़मीन ॾिसी तो सब ये सब तुंहिंजियूं आहिनि पर यार नाराज़ न थिजा त मता अचे त कमदार मच्छराए पियो मूंखे न न सही ॻाल्हि कंदो साईं सलाह ॾींदोसीं पोइ तुंहिंजी मर्ज़ी आहे जेसीं बनियूं नथो हथु करी न तेसीं मीरा खां थोरो परे रहणो पवंदो तोखे मुंहिंजो चवणु कर वॾे जो पहिरीं ज़मीन हथु कर और तू खोड़ बाबा नबू कमदार इन मीरा मूंखे वॾा वठ ॾिना आहिनि सभ खां पहिरियों इन मीरा खां पलांत वठंदुसि पोइ ॾिसंदासीं ॿियनि ॻाल्हियुनि खे सम्झई कोन सम्झई सम्झी वेंदे रसई न कजा ऐं ख़ुदा जो वास्तो अथई छो गैरत ते मामले में माण्हू खून बि करे विझंदा आहिनि हे हथ थो ॿधई तूं पहिरीं ज़मीन हथु कर पोइ तुंहिंजो जहिड़ो पहिरीं छा ज़मान सां थींदो औरत खे फ़िलहाल हण डंड में हर बार मूंखे बि टिंगियूं चढ़ंदियूं तंहिंखां पहिरीं ज़मीन हथु कर जहिड़ो कमु शाह ज़मान सां बि जहिड़ो थींदो उहो मूं ते तूं छॾे ॾे पर यादि रख मीरा शमीर खान जो ज़िद आहे छो त शमीर खान पंहिंजो ज़िद हर हाल में पूरो कंदो आहे यादि रखजांइ मां तोखे इहो ज़िद पूरो करे ॾेखारींदुमि शमीर खान मीरा बि हिते ई थी रहे वञे त कान थी केॾां पहिरीं तूं पंहिंजो मसाला हल कर पोइ मीरा बत करे वठंदासूं जे नथो करे न त मुंहिंजे पुट ते टिंडियूं चढ़ंदियूं हिन ॻाल्हि ते सोचणो पवंदो सलाह त हलो हलो भाउ हलो मूंखे सम्झ में नथो अचे त तव्हांखे चाची चवां या आती चवां पीर करामत जे ज़ुल्मनि जी कहाणी ॿुधी दिलि चवे थी त ज़मीन जहाज अंदरि लिकी वेही रहूं पाण खां नंढनि न्याणियुनि खे ज़बरदस्ती निकाह में आणणु का चङी ॻाल्हि त न हुई पर चाचे करामत खे केरु चवण वारो ई कोन हो सही था चओ पीर एहसान साईं पीर करामत जी इहा मर्ज़ी हूंदी त केरु बि हुनजी मर्ज़ी खां सवाइ साह न खणे पर पीर एहसान साईं तव्हांजे अचण खां पोइ न पीर करामत जी ताक़त ऐं हिमत ख़तम थियण लॻी न त हू सभिनि जा साह बंदि करे छॾे हा बस चाचा करामत एतिरा ॾींहं छो जहिड़ो उहो न ई करे त चाचे करामत सां मुंहिंजो रिश्तो हुयो वॾो हो इज़त कंदो हुमांसि न त जहिड़ा हुनजा पेर हुआ न पल बि जहिड़ो कोन छॾियांसि हा पीर एहसान साईं अहिड़नि माण्हुनि खे सरियाम गोली हणणु घुरिजे त जीअं ज़ुल्म करण खां पहिरियां माण्हू 100 दफ़ा सोचे ऐं इहो कमु लौंग कयो आहे चाचे करामत खे सरेआम मारे दिलेरी जो सबूत ॾिनो आहे अहिड़े क़िस्म जे माण्हुनि खे अहिड़ी सज़ा मिलणु घुरिजे जेके ॿियनि जे मिल्कियतुनि ते कब्ज़ा करे धाड़ा हणंदा आहिनि मूंखे को बि ॾुख न आहे चाची त लौंग चाचे करामत खे मारे कसो कमु कयो आहे हुन त ज़ालिम ऐं ज़ुल्म खे ख़तमु कयो आहे मां लौंग खे सज़ा ॾियारण जे हक़ में न आहियां वक़्तु आयो चाची मां हुनखे खून माफ़ कंदुसि बाक़ी फ़ैसिलो तव्हां ते छॾींदुसि छो त तव्हां हुनजी बेवा आहियो मां बि लौंग जे हक़ में हूंदसि मूंखे तव्हां इजाज़त ॾियो त मां लौंग सां मुलाक़ात करे अचां मुंहिंजे तरफ़ खां का बि तव्हांखे रोक टोक न आहे तव्हां पंहिंजी ज़िंदगी जा फ़ैसिला पाण करे सघो था सरदार साईं तव्हां तकलीफ़ छो मूंखे हुकुम कया त मां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थी वञा बहादुर खान असां तोखां तुंहिंजी तबियत पुछण आया आहियूं महिरबानी सरदार साईं मामा त मारण लाइ वस कया पर रब साईं बचायो हाँ बहादुर खान चवंदा आहिनि त मारण वारे खां बचाइण वारो वेझो हूंदो आहे जानो सरदार साईं आयो आहे वञ को छेलो लेटाए मानीअ बंदोबस्त कर सरदार साईं पहिरियों दफ़ो असां वटि आयो
ना बहादुर खान ना ईअं वरी कीअं थींदो। अल्लाह ताला तोखे नई जिंदगी ॾिनी आहे। सदको त तुंहिंजो असां कढंदासीं, झेला असां कुआराईंदासीं, ख़ैरातूं असां कंदासीं। यार ॻाल्हियूं कहिड़ी थो करी, वरी ॿिए दफ़े अची तुंहिंजी दावत खाईंदुसि। बहादुर खान इन ॻाल्हि खे खणी पोइ था ॾिसूं, पहिरीं खीर पती चांहि पीअंदासीं। सरदार साईं ईअं कीअं थींदो? बहादुर खान तो चयो असां खाधी। वरी बि सरदार साईं मुंहिंजो तॾो आहे। हा ख़ैर ॿियो ॿुधाए कीअं पई गुज़रे? सरदार साईं मामा शरीफ ज़मीन जे करे मूंखे मारे चुको आहे। हू मुंहिंजो दुश्मन थी बीठो आहे। उनखे जेको कुझु करणो हो उन कयो। हाणे जेको कुझु कंदुसि मां कंदुसि। उनखे जेकॾहिं कबर बि नसीब थी वञे न त मुंहिंजो नालो बहादुर खान आहे। ज़मीन जी ख़ातिर मूंखे पंहिंजे भाणेजे खे मारण ते चाहियो। हाणे मां हुन सां रिआयत कंदुसि। हाणे मां हुनखे उपट मारींदुसि। न बहादुर मता इहो कमु करी। इहा बंगुल जी चाल थई, वॾो चालबाज़ अथई इहो बंगुल। बंगुल चाहे थो त तूं शरीफ़ जो खून कर ऐं उन खां पोइ तूं जेल हलियो वेंदे। होॾो हू शरीफ़ क़तल थी वेंदो, तूं जेल हूंदे। ज़मीन ते तुंहिंजी प्रॉपर्टी ते बंगुल जो कब्ज़ो थींदो। बहादुर खान मुंहिंजी हिकिड़ी सलाह अथई, मता तूं इहो कमु करी, इहो कमु न कजांइ। हाजी शरीफ़ जे लाइ इहा सज़ा घटि आहे जो हू दर दर धिका पियो खाए ऐं तूं पंहिंजी ज़मींदारीअ में पंहिंजे राज भाग में मुड़ुसु माण्हू ते वेठो आहीं। फिलहाल त इहो हाजी शरीफ़ बंगुल वटि पुछ लटकाए वेठो हूंदो। केतिरा ॾींहं रखंदुसि इहो बंगुल खान। वॾो मतिलब इहा वॾो मुफ़ाद परस्त आहे। हाणे ॾिसंदो न शरीफ़ में को बि मतिलब मुफ़ाद न आहे, धिका ॾेई शरीफ़ खे कढी छॾींदा। इहो हाजी शरीफ़ पुछ लटकाईंदो, कंधु हेठि करे धू अची तो वटि पहुचंदो ऐं उन खां पोइ ॿुधो कोन अथई, धोबी जो कुतो न घर जी न घाट जी। पोइ जेका सज़ा ॾींसि, जहिड़ी इज़त ॾींसि तूं। ठीकु आहे सरदार साईं, इहा सलाह बि तव्हांजी भली आहे। ईअं ई कमुसि। चङो बहादुर खान, हाणे असांखे इजाज़त। अलाह साईं तोखे जल्दी ठीकु कंदो। ईअं कीअं थींदो सरदार साईं? बग़ैर खाइण पीअण जे त मां तव्हांखे कोन छॾींदुसि। मुंहिंजो तॾो आया है। जानो जी रे सर। तकड़ कर पहिरियां चांहि मोकल ऐं मानीअ जो बंदोबस्तु कर। हाज़ुर रे सर। ॾाढो ज़ोरावर आहीं बहादुर। जेका तुंहिंजी मर्ज़ी, तुंहिंजी ख़ुशियुनि में असां ख़ुशि आहियूं। कुम खपे। मासी बसरा खुश त आहीं न? हावड़े अब्बा, मां त ख़ुशि आहियां, पर अंदर में हिकिड़ो सूर आहे त सो चङो कमु कोन करे। अब्बा बसरा कचे विझे जा फ़क़ीर, मुंहिंजा फ़क़ीर त फिरंदा था वञनि। ओ अब्बा, तो इन पीर करामत खे मारे वॾो कुधो कमु कयो। वॾो कुधो कमु न करणु घुरिजे हा तोखे। मासी बसरा, मूं पंहिंजे लाइ न ॿियनि जे लाइ भलो कयो आहे। मां साथ तूं त ख़ुशि आहीं न? अहिड़े अब्बा हाय, चवे त ईअं थो पियो ॼण तो को साइण जे लाइ भलो कयो हुजे। न मासी बसरा, मुंहिंजे लाइ कहिड़ो भलो थियो आहे? ऐं मुंहिंजो मिठो माइट सिर्फ़ु लौंग आहे ऐं उहो ई जेल में पियो आहे। मां साथ कीअं अथई तबियत? मां बिल्कुलु ठीकु आहियां रशब, तूं मुंहिंजी परवाह न कजांइ। हिते जेल में सभु मुंहिंजा दोस्त थी विया।
मूं ज़ुल्म सां गॾु ज़ालिम खे ख़तम करे छॾियो आहे। बहादुरी जे करे इज़त था कनि। मां आहियां न बहादुर। अब इहा कहिड़ी बहादुरी चइजे? हा खून करे अचे जेल में पियो आहे। साइण वेचारीअ खे निंधड़को करे छॾियो थी। वेचारीअ साइण जो न को धणी न धोती, न को मिट न अज़ीज़। अब पीर एहसान वेचारीअ खे केतिरो संभालींदो। मूं चयो त ख़ैर आहे, पथरा कचे हुजे जा पके मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था वतन पिया। लौंगा ये ना है एहसान साईं तुझे सजा ॾियण में राज़ी ना है। ऐं मां बि इहो ई थी चाहियां त तूं जल्दी आज़ाद थी घर मोटी अच। ज़ालिम जो अंजाम ईअं थियणो हो ऐं असां केस तां हथ खणंदासीं। तूं बेफ़िक्र रहो, तूं जल्दी आज़ाद थी वेंदे इंशाअल्लाह। बहादुर बच्चा मूं एॾी कावत छा थी लाथो करे? तूं त बच्चो आहीं मुंहिंजो, मुंहिंजी भेण जो पुटु आहीं। तूं त मूंखे प्यारो आहीं बच्चा। इहे माण्हू आहिनि, इहे ज़ालिम माण्हू आहिनि जेके तोखे ऐं मूंखे था विढ़ाइनि। बस कर। कूड़ा मक्कार बदमाश के चाहे। बहादुर बच्चा तोखे गलत फहमी थी आहे। मां बेगुनाह आहियां। बच्चा तूं पंहिंजे मामे जी बेअदबी न कर। बेअदबी त मां तुझे लाश कंदुसि। तुझी टंग में रसो विझी गाॾीअ में ॿधे कीले वञी उन ॿनीअ में उछलींदुसि। जंहिं ज़मीन जी ख़ातिर तो मूंखे मारण थी चाहियो न, उन ही ज़मीन में तुझियूं ॿूटियूं ॿूटियूं करे उछलाए छॾंदुसि। जलाला वञ हथियार दिखा। राम कर बहादुर, राम कर बच्चा, मूंखे न मार। हथियार न घुराए गाॾी मों। राम कर, अख पट, मूंखे सुञाण। मां तुंहिंजो मामो आहियां। रहम कयो, तो बि तो जहिड़े माण्हूअ जे मथां। तो रहम कयो मुंहिंजे मथां जॾहिं तुंहिंजा पालतू कुत्ता मुंहिंजे जिस्म में गोलियुनि जा सुराख करे रहिया हुआ। त छा तोखे उन महिल रहम आयो? बेरहम ज़ालिम, मां तुंहिंजे मथां एतिरो रहम कंदुसि जो तोखे हिकिड़ी गोली हणंदुसि ऐं पोइ तोखे कीले कीले मारींदुसि। बहादुर बच्चा तोखे कसम आहे पंहिंजी मुअल मां जो, जंहिंजी तो थन पीती आहे, उन जीजल मिठड़ी जो कसम थई। मूं ते रहम कर बाबा। जंहिं नंढपण में तोखे चेल ते खणी घुमायो, उन मां जो कसम थई। बख्श कर बच्चा, मूंखे बख्श।
अम्मा मूंखे कसम आहे तुंहिंजी शफ़क़त जो अॼु जेकॾहिं तुंहिंजो ही बदमाश भाउ मूंखे तुंहिंजो कसम न विझे हा त मां खेसि कोन बख़्श कयांसि। हेलो रोशनी पुट कीअं आई ठीक ठाक न? अल्लाह जो करम मां बिल्कुल ठीक है तू गणती न कर। अच्छा डिग्री मिली वही भला मूंखे इहो त ॿुधाए वापसी कॾहिं है? हाँ हाँ जीअं ई तुंहिंजी टिकट कंफर्म थी वञे मूंखे तारीख़ ॿुधाइजां मां वठण जे लाइ कराची पहुची वेंदुसि। ठीकु आहे रोशनी पुट पंहिंजो ख्यालु रखिजांइ। खुदा हाफ़िज़। परियां हाशिम ई बोलियो कि कम पे था कन तो पोइ छा आहे? रे सर मां त चवां थो हलण जी कयो तव्हांजो हिते बीहण सुठो न आहे। जलाला यार ससुई खे ॾिसां अलाए केतिरा ॾींहं थी विया ससुई जी सूंह ॾिठी न। रे सर शादीअ खां पोइ पिया ॾिसिजो ससीअ खे हाणे हलण जी कयो। हाशिम ॾिठो त नाराज़ थी पवंदो छो त हुननि जे गैरत जो सुवाल आहे ऐं मुंहिंजी सिक जो सवाल।